यार सिंधी ॾिठो वञे त असां वटि तइलीम जो रुझान आहे। क़ौम जो काफ़ी हिसो तइलीम याफ़्ता बि आहे। बाशऊर माण्हुनि जो तइदादु रोज़ु वधंदो पियो वञे। पोइ बि आख़िर कहिड़ी वजह आहे जो असां पंहिंजनि महरूमनि खे ख़तमु न करे सघियासीं? उहे ई मसइला अॼु बि आहिनि जेकी 50 साल अॻु मौजूदु हुआ। अदा छो त असां हमेशह नवां ताला पुराणियुनि चाॿियुनि सां खोलण जी कोशिशि कई आहे। जॾहिं ज़मानो तब्दील थिए थो, दौर पुठियां नओं दौर अचे थो, त दौर सां गॾु ज़माने जी हर शइ तब्दील थी वेंदी आहे। न सिर्फ़ मसइला तब्दील थियनि था, बल्कि उन्हनि जा हल बि तब्दील थी वेंदा आहिनि। इन में को शक नाहे त असां तरक़ी, खुशहाली ऐं आज़ादी लाइ सालनि खां कोशिशि कंदा पिया अचूं, पर नतीजो हर दफ़ो नाकामी जी सूरत में मिलियो आहे। इन जो सभ खां वॾो सबबु इहो आहे त असां सदियुनि खां बंदि पियल दिमाग़ जा दरवाज़ा खोलण बजाए असां बसि रवायती तौर ते हलंदा रहियासीं। असांखे जेको ॿुधायो वियो उन जी तस्दीक़ करण बजाए उन ते ईमान आणे अॻियां वधियासीं। कॾहिं बि ईअं कोन सोचियो त जेकॾहिं हीअं थिए पियो त हूअं बि थी सघे थो। कंहिं ज़माने में खंदक जी जंग जदीद दिमाग़ जो मिसाल सम्झी वेंदी हुई। छा अॼु खंदक खोटे जंग में फतेह माणे सघिजे थी? घोड़नि ते सवार थी तलवार खणी जंग जो ऐलान करे सघिजे थो? यकीनन न, छो त ज़माने हर शइ तब्दील करे छॾी। जेसिताईं असां हिन दौर जे हिसाब सां पंहिंजे अक़ल जो इस्तेमालु न कंदासीं, पंहिंजे दिमाग़ मां ज़ंग साफ़ न कंदासीं, तेसिताईं कंहिं बि फील्ड में कामयाबी जो सोचणु बेवकूफ़ी हूंदी। थोरो जाइज़ो वठो, छा असां धरती सां मोहबत कोन कई? आज़ादी लाइ जदोजहद कोन कई? खुशहाली, तरक़ी ऐं अमन लाइ कोशिशि कोन कई? छा असां पंहिंजनि ॻोठनि, शहरनि ऐं माण्हुनि सां मोहबत कोन कई? हर शइ खे दिलि सां चाहियो, पोइ बि हर शइ हथां वई। क़ौम क़बीलनि में तक़सीम थी, ॻोठ झेड़नि में तबाह थिया, शहर धारियुनि जे वर चढ़िया। हक़ीक़त हीअ आहे त अॼु कराची खां वठी कश्मीर ताईं, हैदराबाद खां वठी नओं कोट ताईं, हर शहर में तव्हांखे धारिया अक्सरियत में मिलंदा। दोस्त चवनि था त मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कयो, बल्कि क़ौम में जज़्बो पैदा कयो। पर सवाल हीअ आहे त हक़ीक़त खां बग़ैर नतीजो ज़ाहिर करणु ऐं क़बूलियत खां बग़ैर महरूमी ख़तमु करणु बेवकूफ़ी हूंदी आहे। अदा हासिल तॾहिं कबो आहे जॾहिं ख़बर हूंदी त असां विञायो छा। कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे त असांजे साम्हूं बिना कंहिं वेड़ जे असांजे ई शहरनि ते धारिया काबज़ थी विया। असीं सभु पंहिंजी बर में वॾा इल्म वारा ऐं दानिशमंद आहियूं, पर हक़ीक़त हीअ आहे त असां सिर्फ़ रवायतुनि जी पोइवारी कई आहे, जंहिंमें इहो ॼाणाइल ई नाहे त जेकॾहिं मुआशिरात जी जंग में तव्हां अक़लियत माणे वञो त पोइ अक्सरियत माणण लाइ तव्हांखे छा करणु खपे? छा तव्हां मां को दोस्त इहो ॿुधाए सघे थो त जहिड़ी तरह धारिया बिना के वेड़ जे असांजे शहरनि जे हर कारोबार ते कंट्रोल करे विया, ओड़ी तरह बग़ैर वेड़ जे उन्हनि खे शिकस्त ॾेई फतेह हासिल कीअं कजे? जज़्बातनि खे हिकु पासे रखो त हक़ीक़त में असां वटि को जवाब ई कोन्हे, छो त असां दिमाग़ जो इस्तेमालु न बल्कि रवायतुनि जी पोइवारी कई आहे। जेकॾहिं तव्हां सोचो था त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो ऐं असां कुहारियूं खणी निकिरंदासीं ऐं धारियुनि खे तड़े कढंदासीं, त अदा इहा तव्हांजी भुल आहे। मुआशिरात जी जंग हथियार सां न बल्कि अक़ल सां विड़ी वेंदी आहे। मतिलबु हाणे सिर्फ़ तइलीम हासिल करण मां बि कुझु कोन थींदो? जहिड़ी तरह इल्म ऐं अक़ल में फ़र्क़ु हूंदो आहे, ओड़ी तरह इल्म ऐं तालीम में फ़र्क़ु हूंदो आहे। तालीम डिग्री ॾिए थी, इल्म किरदारु ॾिए थो ऐं अक़ल नज़रियो ॾिए थो। पंहिंजे मुआशिरे जो सर्वे कयो, डिग्रियूं त आसानी सां हर घर मां मिली वेंदियूं, पर किरदारु ॻोल्हण लाइ ज़माना लॻंदा। नज़रिये जो त वजूद ई कोन मिलंदो, छो त अक़ल जो इस्तेमालु असां अञा सिखियो ई नाहे। यज़्द चयो हो त हज़ारनि सालनि खां बसि इहो ई ॾिसूं पिया त जॾहिं पुराणनि नज़रियनि अॻियां नवां तसवरात पेश कया विया, तॾहिं क़दर बजाए तलवार निकिती। पर जॾहिं जदीद इल्म पुराणे नज़रियनि ते काबज़ थी विया, तॾहिं तलवार बि बेअसर निकिती। इन करे चयो वञे थो त इल्म खां वधीक का दौलत नाहे ऐं जहालत खां वधीक का गुरबत नाहे। इल्म सां इंसान जी वहशियत ऐं दीवानगी ख़तम थी वेंदी आहे। अदा भला इल्म ऐं अक़ल में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं छा असां इन्हनि जो इस्तेमालु कयो आहे? अदा इल्म जा केतिरा ई क़िस्म हूंदा आहिनि। इल्म जिते समाज खे संवारे थो, उते काइनात खे बिगाड़े बि थो। इल्म ऐं अक़ल जी वेड़ सदियुनि खां हलंदी पई अचे। अक़लमंद तबिको दुनिया में तॾहिं वजूद में आयो जॾहिं इंसान फितरत जे बारे में सोचणु लॻो ऐं सवाल करणु लॻो। वक़्त सां गॾु इल्म दुनिया में यादनि ऐं देमालाई किसनि ज़रिए वधंदो वियो। समाज जो उहो तबिको जंहिंखे इल्म खां आगाही हासिल थी वई हुई, उन तबिके न सिर्फ़ सियासी इक़्तिदार ते कब्ज़ो करे वरितो, बल्कि अॻियां हली रूहानी ताक़त जो बि मालिक बणिजी वियो। उन तबिके जी हमेशा इहा कोशिश रही त समाज जा ॿिया तबिका इल्म खां महरूम रहनि, जी इन्हनि जी बालादस्ती क़ाइमु रहे, छो त बादशाहनि जे दरबारनि में इन्हनि जी क़दर हुई। दीनी ऐं काइनाती इल्म जी महारत जे करे मुआशिरे ऐं दरबार में इन्हनि खे मर्तबो हासिल हो। एतिरे क़दर जो समाज बि इन्हनि खां ख़ौफ़ खाईंदो हो। बादशाहनि जी ताजपोशी ॼमण खां वठी मरण ताईं तमाम रस्मूं इन्हनि जे ज़िम्मे हूंदियूं हुयूं। मज़हबी ऐं सक़ाफ़ती ॾियारा बि इन्हनि जी रहनुमाई सां थींदा हुआ ऐं इन्हनि जे ॻाल्हियुनि ते अखियूं बंदि करे यकीन कयो वेंदो हो। पोइ इन्ही तबिके मां अक़लमंदी जो नओं तबिको पैदा थियो, जंहिं इहो नारो हयो
त शयुनि खे तस्लीम करण खां पहिरीं उन्हनि जी तस्दीक थियणु घुर्जे, अक़ल जे तराज़ू में तोलणु घुर्जे। इन फ़लसफ़े जो बुनियाद शक ऐं तहक़ीक़ ते ॿधल हो। उन खां पोइ अक़ीदत परस्त दानिशवरनि ऐं अक़ल पसंदनि जे विच में जंग शुरू थी वई, जेका दुनिया जे हर समाज में अॼु ॾींहुं ताईं जारी आहे। अक़ीदत परस्त इन कोशिश में आहिनि त इंसान खे अक़ीदनि जी ज़ंजीर में क़ैद रखियो वञे, जॾहिं त अक़ल परस्त इन कोशिश में मसरूफ़ आहिनि त इंसान खे इन्हनि ज़ंजीरनि मां आज़ाद कयो वञे। यादि रखो त इल्म ज़िंदगी जे हर शोबे ते काबज़ थी वेंदो आहे, जॾहिं त अक़ल उन्ही कब्ज़े सां बग़ावत जो नालो आहे। इन हक़ीक़तनि सां पंहिंजे पाण खे भेटियो त जवाब मिली वेंदो त असां इल्म हासिल कयो आहे या अक़ल जो इस्तेमालु कयो आहे। अदा इल्म हुजे हा त काबज़ हुजूं हा, अक़ल जो इस्तेमालु कयूं हा त अॼु आज़ाद हुजूं हा। भली अॼु असां इन ॻाल्हि खां इनकार कयूं, पर इन हक़ीक़त खे बदिलाए नथा सघूं त इल्म जी दावत खे असां कोन क़बूलियो। अक़ल जे दरबार खां बि भागी रहियासीं। सोन हो संसार मुंहिंजो कोन सुञातो, खणी ताज ग़ुलामी जो असां पाण हलियासीं। सोच आहे वक़्तु न आहे, ज़िंदगी आहे मक़सद न आहे। ज़हन में रहे त बेमक़सद ज़िंदगी उन सफ़र वांगुरु हूंदी आहे जंहिं सफ़र जी का मंज़िल ई न हूंदी आहे, बसि मरण ताईं हलंदा रहो। बेगैरत इंसान उहो नाहे जंहिंजी न्याणी जींस पाए कॉलेज वञे थी। बेज़मीर उहो शख़्स आहे जंहिंजी ख़ामोशी हेठि धरती लुटिजे थी। या त धरती तां पंहिंजो वजूद ई मिटाए छॾियो या पोइ पंहिंजे पाण खे साबित कयो, अक़ल जो इस्तेमालु कयो। हर महरूमी जे पुठियां उहा गंदी सियासत लिकल आहे जेका वोट जो ग़लति इस्तेमालु करे थी। सियासतदान जंहिं कुर्सी ते वेही ज़ुल्म कंदो आहे, उहो मौक़ियो बि उनखे असांजो वोट ॾींदो आहे। जॾहिं गैरत खे महदूद करे घर में सजायो, तॾहिं फर्दनि जी सूरत में असां क़ौम खे विञायो। यादि रखो त समाजी इनकलाब खां पहिरीं ज़हनी इनकलाब लाज़मी हूंदो आहे। दौर खे बदिलाइणो आहे त ज़हन खे तब्दील करणो आहे। ज़हन जो इस्तेमालु पंहिंजे मथां फ़र्ज़ सम्झो, छो त मक़सद खां बग़ैर कामयाबी मुमकिन नाहे ऐं हर मक़सद पुठियां इंसान जो ज़हन हूंदो आहे।